मौजूद है फलकार थाने इंचार्ज इन मेले के संभालींदड़ पसंद खुशो साहब उनका मौको वठना थी इन मेले के संभालींदे उन्हनि खे का मुश्किलात पेश कोन आई। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो असांजो कम है जिते मुश्किलात हुंदी है उते पुलिस हुंदी है, जिते बदअमनी हुंदी है उते पुलिस सिक्योरिटी वधीक हुंदी है। पर अल्हम्दुलिल्लाह ये पंहिंजी बदीन मेले जेको है ये अमन अमान जे हवाले सां तमाम इनमें सब रहियो है, अमन अमान जाम है। शुक्र अल्लाह हिते को बि को नालो जो कोन थियो है। मेले जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त मेले में सिक्योरिटी असां सां तव्हां पाण ॾिठो तो तमाम बेहतरीन नमूने सां सिक्योरिटी हूंदी। एसएसपी साहब जो हुकुम आहे नसीहतन सां डीएसपी साहब जेको मुंहिंजी सुपरविजन सां एसएचओ साहब जी उहो बि असां गॾु हुयो। सिक्योरिटी हवाले सां शुक्र अल्लाह तमाम बेहतरीन हुया। बिल्कुलु असांजो मेन टारगेट जेको हो ललेजा ऐं मोटर साइकिल जे अल्हम्दुलिल्लाह थी कम कयो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह दावा में चवां थो के किस्म जी कंहिंजी मोबाइल को बटू वगैरह किंजो इन टाइम में कोन थियो आहे। नई रिका सां कंप्लेन आई आहे। अल्हम्दुलिल्लाह तारीख़ में पहिरीं दफ़ा मेलो थियो जंहिंमें कंहिंजो न को बटू वियो आहे, न कंहिंजो मोबाइल वियो आहे, न कंहिंजी मोटरसाइकिल वई आहे। ये तारीख़ में पहिरीं दफ़ा थियो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, वॾी महिरबानी ताहिर साहब, थैंक यू सर। दोस्तों इन वक्त असां मौजूद आहियूं सावण फ़कीर मेले में मिठाई वारे बाज़ार में प्यारो पीर दोस्त मिठाई विकणे पियो इन का मौक़ो वठंदासीं यानी हमारो की धंधो थियो ऐं हिते का बदनज़मी वग़ैरह कोन थी हुई। ना साईं अल्हम्दुलिल्लाह सही थियो, शुक्र आहे मालिक जा, शुक्र थी वियो। अच्छा धंधो बंदो वीआईपी जो फर्स्ट क्लास माशाल्लाह। अच्छा इन मेले में तव्हां केतिरो मुतमिन आहियो सावण फ़कीर मेले में? माशाल्लाह सही आहे अल्हम्दुलिल्लाह, रोज़ी वारो मेलो आहे, सुठो आहे अल्हम्दुलिल्लाह। हिन जो इहो ई मौक़ूफ़ आहे त सावण फ़कीर जो मेलो तमाम बेहतरीन मेलो है। इनमें का भी बदनज़मी कोन थींदी है, एतमाद वारो मेलो होंदो है। इन में अल्लाह असांखे सुठी रोज़ी दींदो है। हिते ये जेका लाल पट्टी जी डिस्ट्रिक्ट बदीन मातली जी जेका आवाम है, फलकारा जी आवाम है, उन्हनि खे असां जसदा पेश करियूं त का भी अहिड़ी बदनज़मी इन सॼे मेले में कोन थी। असांखे जीअं त पहिरीं भी चई चुको है एस आई पसंद खोसो साहब त सॼे मेले में कंहिंजो बि खीसो कोन कटिजो, कंहिंजो बि को पर्स कोन निकितो आहे खीसे मां। ही जेके इंतजामिया वारा असांजा प्यारा पीरी दोस्त आहिनि इन्हनि जी भी जेतिरी सहारा जेतिरी तारीफ़ कजे। अगरि प्यारो पीरी दोस्त आहे सिकंदर हालेपोटो आहे, मुश्ताक हालेपोटो भी उनकी टीम है। असीं उन्हनि जा भी निहायती शुक्रगुज़ार आहियूं जिन पंहिंजो कम ईमानदारी सां कयो। जेको उन्हनि खे टारगेट ॾिनो हुयो उन टारगेट ते पूरल था। सावण फ़कीर जो जिन दोस्तनि इंतज़ाम संभालियो उन्हनि जो कम मूंखे कीअं लॻो, सुठो लॻो हुजे तव्हां जेको सो असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा त असां ये जेके इंतजामी दोस्त तव्हांखे ॾिसण में अचनि पिया। जेके ये असांजो प्यारो पीरी दोस्त सिकंदर जेको इंतजाम जो इंचार्ज हो, मोहम्मद दर्स ऐं ॿिया जेके असां दोस्त आहिनि असांजा शरब आहिनि, ये सभु हिते मौजूद आहिनि। अली नवाज़ खासकेली, काशिफ सोडो, नौमान दर्स ऐं ॿिया जेके दोस्त असांजा हिते मौजूद हुआ। असां हाणे पुछूं था ममताज लिगारी भी गॾु आहे, असीं पुछूं था प्यारे पीरी सिकंदर हालेपोटे खां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे एहसान फज़ल ऐं करम सां ही मेलो बाक़ायदे पंहिंजे अंजाम ते पुॼायोसीं। मुंहिंजी पूरी टीम इंतजामिया कमेटी अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगुरु हिन साल वीआईपी इंतजामिया संभाली। हिते को भी गंद प्रोग्राम कोन थियो ऐं सिंध पुलिस जो असां सां भरपूर साथ हो। एएसआई पसंद खोसे साहब जो असां सां फुल साथ हो ऐं उनजी पुलिस कमेटी ऐं असांजी पूरी इंतजामिया हालेपोटा कमेटी ऐं लिगारी कमेटी असां सां गॾु आहे ऐं ॿिया काफ़ी दोस्त असां सां गॾु हुआ। अल्लाह जे फज़ल करम सां ही वीआईपी मेलो थी वञो। असां इंतजाम जो भरपूर साथ ॾिनो ऐं पसंद साहब असां सां हिन मेले में गॾु ई गॾु हूंदो हो ऐं जेको असां हिन मेले खे संभाली सुठे नमूने कई। को जहिड़ो झगड़ो थींदो हो उनखे असांजे तारण असांजो हथ हो, असां कंहिं ते बि बशीरी करण कंहिंखे कोन ॾिनी, पंहिंजो हथ जोड़ कई ऐं उन्हनि खे जहिड़ो टारियोसीं। दोस्तों मेलो मूंखे सुठो लॻो हुजे। सावण फ़कीर जो कमेंट्स करे असांखे ॿुधाइजो। ताहिर संघ जो ऑफिशियल ऐं असांजा ॿिया पेज भी आहिनि, फनी फनकार, स्पोर्ट्स न्यूज़ मातली, इतने जेके भी दोस्त फॉलोवर हैं सभी कमेंट करे बुधाइजो तो सावण फ़कीर का मेलो एला वाले की लगे बेतालक जिंदगी के मेले दुनिया में कम ना होंगे, अफसोस हम ना होंगे। इंशाल्लाह जिंदगी का मेला है वरी इंदर साल
साउंड फकीर मेले में वहां गॾु हूंदासीं। महिरबानी दुआनि में यादि रखो तार अली संगे जो मुश्ताक हाले पोटो या असांजा साथी दोस्त।